शाहनवाज़ दाणी त असली डेब्यू करे फाथो। सिंधी चवन असां जो आ, भलो चवन असां जो आ। असां जो आ अचाए मई के असां जो आ तव्हां जो कीड़े सिंधी आ दिमाग खराब न कर। ते कुछ भलो चेंगे इसकर वात पटिया भलो चे मां आंगो ते वीडियो कॉल ते गालांदे के केना वांग मले केना इंशाल्लाह ठीक है मैं दुआ करे फोन करन है नमा सिंध जो आ नमा बलोचिस्तान जो आ मलाड कणेगा 5 महीना अॻु जॾहिं तव्हांखे शोएब अख्तर चयो बि हुयो शाहनवाज़ दाणी इज़ द फ्यूचर ऑफ पाकिस्तान त उन वक़्तु तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न आई हा समझ में आयो तॾहिं त वर्ल्ड कप T20 में रखियोसीं। तव्हां पाण ॿुधायो हिकु उहो प्लेयर जेको पंहिंजी टीम जी ख़िदमत खे वधीक तरजीह ॾिए थो। मेहमान नवाज़ी मरी नवैया हो कुर्बन सांस तो भरी पैया त उनखे टॉप 11 में खणी तरजीह ॾियण त दिलि किथां चंदी। 2 मिनट दाणी पाणी त प्यार शोएब अख्तर जो नालो आयो शायद तव्हां मां कोई हिनखे न सुञाणींदो हुजे। अरे उहो ई जंहिंजा 3.04 मिलियन सब्सक्राइबर आहिनि यूट्यूब ते 3 मिलियन ते इंडिया जा अथसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 100 के प्लस सब्सक्राइबर्स हूंदे बि अगर वीडियो ते 50 के व्यूज़ न ईंदा त वीडियो में शाहनवाज़ दाणी खे आणण जी ज़रूरत त पवंदी न। खैर असां बि त उहो ई था कयूं। सीधे थंबनेल शाहनवाज़ दाणी शादी कॾहिं कंदो। ओ बा शाहनवाज़ दाणी हाणे दुनिया लेवल ते मशहूर थी वियो आहे। शादी वादी वारो सीन हुन लाइ ईज़ी आहे। कल ताणी उहे छोकिरियूं जेके शाहनवाज़ दाणी खे लुक्स खे ॾिसे हेट कंदियूं हुयूं अॼु उहे छोकिरियूं क्रश रिजेक्ट पोस्टिंग में शाहनवाज़ दाणी जो फोटो पोस्ट कनि थियूं। हैंड्स फ्रूट मनी एंड फेम टॉक्स शाहनवाज़ दाणी पाकिस्तान क्रिकेट टीम में पंहिंजी जगह ते ठाहे वे हवाले पंहिंजो ऑफिशियल पेज बि ठाहींदे मां ठाहियां तुंहिंजे नाले जो पेज व्यूज़ ई नथा अचनि। 6-7 साल अॻु में जॾहिं दाणी क्रिकेटर न हुयो त उनखे शेपर हुया। शाहनवाज़ भाउ शेपर मर्द जो शान आहिनि काॾे गुम करे छॾी। पर तूं शोएब अख्तर मां घणो इंस्पायर्ड आहीं। तूं पिंडी एक्सप्रेस हुयो तूं लाड़काना एक्सप्रेस आहीं। पर हिन जो हरगिज़ मतिलबु इहो न आहे त तूं पंहिंजी मुछूं कटराए छॾी। Love is depend only that we can love this our parents, like our mother, like our father, like our children. अरे हे छा शाहनवाज़ दाणी मुखां बि भली अंग्रेजी थो ॻाल्हाए। The meaning of Pakistan is evergreen. It means evergreen and why पोइ मां छो अची हिनखे ट्रोल कयो ग़रीब खे चरियो आहियां यार मां सफ़ा को सिंध वासी मूंखे माफ़ कजो। शाहनवाज़ दाणी खे फॉरेन मिनिस्टर चई वीडियो खे बिल्कुलु फनी करण जो मक़सदु न आहे। पोइ शाहनवाज़ भाउ जंहिं सां फोटो कढाई उन्हनि खे थोरी घणी सिंधी सेखारे सघे या उन्हनि खे बि 16वीं खां 19वीं सदी जे विच में सिंध अचणो पवंदो सिंधी सिखण लाइ। द टाइम न्यूज़ वारनि जी वॾी वॾी महिरबानी जेके हिन ॻाल्हि खां आगाह कयो त 72 सालनि खां पोइ कंहिं पहिरें सिंधी इंटरनेशनल डेब्यू कयो आहे। अस्सलाम वालेकुम मां ज़ाहिद महमूद। ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे यार शाहनवाज़ दाणी त हाणे ई डेब्यू करे आयो आहे। मां पाकिस्तान क्रिकेट टीम लाइ पोएं साल डेब्यू करे चुको आहियां। पहिरियों सिंधी मां ई आहियां पोइ मूंखे छो नथो सारायो वञे। हालांकि मां प्योर सिंधी आहियां मां को भलो चयां मां अॼु सिंधी बि न आहियां। हेफ़ा तव्हां ते यार हेफ़ा। शाहनवाज़ दाणी अगर सिलेक्ट न थिया त छा थिया? अगर सिलेक्ट न थिया त मुजाहिद सुलंगी वांगुरु हैप्पी KTN न्यूज़ ते को स्पोर्ट शो होस्ट करियां। सरफराज़ अमन जॾहिं शाहनवाज़ दाणी खे टोपी पाराई तो उन वक्त दाणी सरफराज की सिंधी में लख कुर्ब छो न चयो या सरफराज के हिन अजरक जो तोहफो छो न ॾिनो। आपको फर्स्ट टाइम मैंने 2019 में देखा था और आज 2021 है। ही वारो फोटो मुझे बाद 19 जो सरफराज पोयां तो बिठो आहे। बांग्लादेश सीरीज में हिन के आखिरी मैच में मौको ॾिनो वियो। हिकु त आखिरी मैच में खेॾाइण पियो त इनिंग जो आखिरी ओवर बि न ॾिनो। सीरीज जी 3 मैच खेॾियो ओवर जे 3 बॉल ते न विकेट वरिती हिन के ओवर बि 3 ॾिना विया। वो खबर पई त 3 नंबर लकी आहे। बॉलिंग ते बीहंदो त खिलाड़ी आउट थींदा वेंदा जसबाह बजी अज मैच आ मुझे सोने जी अज में। अरे मैं गा खाई लो सजुड़े ओबा अगर बंदे का काल है दी काल के वठाए ॾिनो इंसाफ दाणी के मी यस मी ही वारो वीडियो मुझे वायरल भयो। अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि कमेंट्स में ॾाढो प्यार ॾिनो। इहो प्यार सिंधियुनि ताईं महदूद न हो बल्कि मुंहिंजो वीडियो PCB वारनि वटि पहुतो। वीडियो त ख़ैर उन्हनि खे सम्झ में न आई हूंदी बाक़ी कैप्शन ॾिसी उन ते अमल करण जो भरपूर मुज़ाहिरो कयो अथनि। बॉलिंग ते बीहंदो त खिलाड़ी आउट थींदा वेंदा मां पाण हली अज ॾिसंदो कीअं कंदो हथनि सां के चया मुझे साह बजी अज मैच आ मुझे सोने जी